बुखेरा शरीफ के बोर मुतासिर इलाइक़नि में बहरुल उलूम ट्रस्ट मीरपुर ख़ास तरफ़ां मुतासिरनि में राशन मच्छरदानियूं तक़सीम कयूं वयूं। बहरुल उलूम ट्रस्ट मीरपुर ख़ास इंतज़ामिया जो चवणु हो त असीं सिंध बलोचिस्तान समेत पंजाब में बि मुतासिरनि ताईं राशन मच्छरदानियूं पहुचाए रहिया आहियूं। हुननि वधीक चयो त मौजूदा साल जी ॿोॾि गुज़िरियल ॿोॾि जे निस्बत तमामु वधीक आहे। माण्हू बेयारो मददगार आहिनि, पर असीं भरपूर कोशिश करे रहिया आहियूं त वधि खां वधि मुतासिरनि जी इमदाद करे सघूं। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि मुख़ीर हज़रात जा जंहिं हिन ख़ैर जे कम में असांजो भरपूर साथ ॾिनो आहे। ऐं हुननि पिणु इहा बि अपील कई त सूबे सिंध जे अंदरि जेके बि साहिब हैसियत माण्हू आहिनि उहे हिन ख़ैर जे कम में बहरुल उलूम ट्रस्ट मीरपुर ख़ास सां वधीक तावन कनि त जीअं असां वधि खां वधि मुतासिरनि जे घरनि में कुझु टाइम जो खाधो पहुचाए सघूं।